जाबर बिन हयान ट्रस्ट के ताउन सां सिंध अंदर मिसकीन मारूअड़नि खे 115 नवां घर जेके हिक कमरो विरांडो ऐं वॉशरूम ते मुश्तमिल आहिनि उन सां गॾोगॾु फी घर खे हिक सोलर प्लेट छत वारो पखो ऐं बैटरी पिण ॾिनी वई। हिन सॼे कम जी सरपरस्ती मौलाना आगा हिम्मत अली नदवी साहब प्रिंसिपल मदरसा मदीनतुल उलूम इल्म सोबोदेरो करे रहिया आहिनि, जॾहिं त घरनि जी तामीर वारे कम जी निगरानी ज़वार आसिफ अली करे रहिया आहिनि। तालकी सोबोदेरो में जिन बरसात मुतासिरीन जा घर ऐं मस्जिद समेत दारुल क़ुरान तामीर थिया आहिनि उन्हनि में विलेज खुदा बख्श मरी में 51 घर, हिक मस्जिद, हिक दारुल क़ुरान ऐं 3 कमरा स्कूल लाइ विलेज कमन सेतो में 10 कमरा, सादात लाइ विंग शरीफ 5 कमरा ऐं हिक मस्जिद सादात लाइ विलेज ॾाढ़ो जोगी में 40 घर ऐं साफ़ पाणी लाइ फिल्टर प्लांट लॻायो वियो आहे। जाबिर बिन हयान ट्रस्ट ऐं सरपरस्त आला क़िबला मौलाना हिम्मत अली नदवी जन मीडिया सां मुख़्तसिर ॻाल्हि कंदे चयो त असांजी कोशिशि आहे त अञा जेके मिसकीन बग़ैर छत जे ज़िंदगी बसर कनि था उन्हनि लाइ घर तामीर कराए सघूं। इंशाअल्लाह जल्द नई सर्वे करे नवां घर मंज़ूर कया वेंदा। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची